कराची का खबर शिरकुलालू सूबाई वजीर मुकेश कुमार चावला तरफा कायद अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो के भेटा पेश कई वही है। शहीद भुट्टो अवाम जमहूरियत ख़ातिर जान जो नज़रानो पेश कयो। मुकेश कुमार चावला पारां चयो वियो आहे कायद अवाम जूं सियासत अवाम जमहूरियत लाइ वॾियूं कुर्बानियूं आहिनि। अॼु मुल्क जो मज़बूत दिफ़ाई निज़ाम शहीद कायद जी अमानत है। आलमी दबाव बावजूद शहीद भुट्टो एटमी प्रोग्राम शुरू कयो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार जो ये चुड़ा है। तफ़सील कुनासीं बाकिर हुसैन एक भेरो ॿीहर असां सां लाइन ते मौजूद है। जी बाकिर आगाह कजो छा तफ़सील है। हाँ जी बिल्कुल मंदर सूबाई वजीर मुकेश कुमार चावला पारां कायद अवाम जुल्फ़कार अली भुट्टो जी 70वीं योम शहादत 47 शहादत ते थियन खराज अक़ीदत पेश कयो वियो आहे। सूबाई वजीर मुकेश कुमार चावला चयो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो मुल्क अवाम ऐं जमहूरियत ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। जॾहिं त संदन सियासत अवामी ख़िदमत ऐं जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ नाक़ाबिले फ़रामोश ख़िदमतुनि सां भरपूर आहे। हुन वधीक चयो त पाकिस्तान जो आइन ऐं आज़ाद ख़ारजा पॉलिसी शहीद भुट्टो जे मरून मिन्नत आहे। जॾहिं त अॼु मुल्क जेको मज़बूत दिफ़ाई सलाहियत सां बीठो आहे उहो बि शहीद भुट्टो जो वॾो कारनामो आहे। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जो चवणु हो त सख़्त आलमी दबाव बावजूद शहीद भुट्टो पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम शुरू कयो जेको मुल्क जे दिफ़ा लाइ अहम क़दम हो। मुकेश कुमार चावला जो चवणु हो त क़ौम अॼु बि पाकिस्तान जे दिफ़ा ऐं सलामती लाइ खयल क़दमनि ते शहीद भुट्टो जे एहसानमंद आहे। हुन चयो त कायदे अवाम जी अवामी ख़िदमत मुल्क ऐं जमहूरियत जी बका जो मिशन अॼु बि आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में जारी आहे। जी